दादू मां रिपोर्ट कर रहा है सखी सदा चारण सूबाई वजीर बल्दिया सैयद नासिर हुसैन शाह जी दादू अहमद दादू डिप्टी कमिश्नर दादू ऑफिस में इजलास मुनक्कद इन मौके ते डिप्टी कमिश्नर दादू सैयद मुर्तजा अली शाह सूबाई असेंबली जा मेंबर पीर मुजीबुल हक सैयद सालेह शाह जीलानी ऐं ॿिया चूंडियल नुमाइंदा शरीक थिया। डिप्टी कमिश्नर दादू ज़िले में अवामी भलाई ऐं इंतजामी मामलनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। चूंडियल नुमाइंदनि अवामी मसइलनि जे हल ऐं जारी मनसूबनि बाबति आगाही ॾिनी। एसएसपी दादू ज़िले में अमन अमान ऐं सिक्योरिटी इंतजामनि बाबति पिणु ब्रीफिंग ॾिनी। सूबाई वज़ीर बल्दिया चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते सिंध में अवामी शिकायतुनि ऐं मसइलनि जे हल लाइ पहुता आहियूं। सूबाई वज़ीर इजलास दौरान ज़िले भर में लोकल गवर्नमेंट म्यूनिसिपल कमेटियुनि ऐं टाउन कमेटियुनि जी कारकर्दगी जो जाइज़ो वरितो। ज़िले में सफ़ाई सुथराई जे इंतजामनि में बहितरी लाइ हिदायतूं जारी कई वयूं। सूबाई वज़ीर चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध हुकूमत सिंध में साफ़ पीअण जे पाणी जी फरहामी सफ़ाई सुथराई ऐं ॿियनि इंतजामनि ते कमु शुरू करे रही आहे। सूबाई वज़ीर बल्दियात सैयद नासिर हुसैन शाह चयो त ज़िले दादू में सिंध सॉल्ट वेस्ट मैनेजमेंट तहत सफ़ाई सुथराई कई वेंदी। जेके माण्हू नथा चाहिनि त उहे अदालतुनि में वञी भर्तियुनि जे अमल खे रुकावट विझनि था। हुन वधीक चयो त सिंध हुकूमत हिन भेरे सॼी सिंध में सफ़ाई सुथराई ऐं साफ़ पीअण जे पाणी जे मनसूबनि लाइ बजट जो अधु हिसो मुख़्तस करे रही आहे। कराची खे वफ़ाक़ हवाले करण जूं ॻाल्हियूं रुॻो पॉइंट स्कोरिंग आहिनि। इन ॻाल्हियुनि ते ॾुख थिए थो ऐं आइन में बि इन जी का बि गुंजाइश मौजूदु नाहे। सूबाई वज़ीर बल्दिया सैयद नासिर हुसैन शाह दादू ज़िले जे लाइ को बि तरक़ियाती ऐलान न कयो।